अकबर खान मां तो सोचो हो त तूं कंध नवाए अची मुंहिंजे साम्हूं बीहंदे, पर तुंहिंजो ॻाठ त अञा ऊचो आहे ऐं ऊचा ॻाठ चाकर खान खे पसंदि न आहिनि हूंदा। मूं कॾहिं सोचियो बि न हुयो त एॾी वॾी गेम खेॾंदे तूं अकबर खान सां मुंहिंजी न्याणीअ खे परगलाए मुंहिंजे ख़िलाफ़ करे छॾी। अकबर खान, मूं तो तरफ़ मिट्टीअ जो हथ वधायो। ग़लती थी वई। उन ॾींहुं तुंहिंजो इहो वधायल हथ मां खपे छॾिया न त अॼु ही ॾींहं ॾिसणा न पवंदा। जंहिं हथ खे तूं वढणु चाहींदो न, उन हथ जे सहारे तुंहिंजी छोकिरी सॼी ज़िंदगी गुज़ारणु चाहे थी। मूं पंहिंजी न्याणीअ जी मोहबत में अची तो मथां रहम खाधो, पर तूं रहम जे क़ाबिल न आहे। ज़िंदगी में सभ खां वॾी ग़लती मुंहिंजी इहा आहे जो मां तो जहिड़े शातिर माण्हू खे सुञाणे न सघियुसि। वॾो कमीणो माण्हू आहे तूं। अकबर खान, लफ़्ज़नि जी चूंड करे पोइ ॻाल्हि। घटि में घटि पंहिंजे ज़र्फ़ जो ख़्यालु कर। जी मां फ़ख़ुर सां चई सघां त मुंहिंजो दुश्मन ज़र्फ़ वारो आहे, को कम ज़र्फ़ न आहे। छा तोखे ख़बर न हुई त चाकर खान पहिरियां ई शादीशुदा आहे? ख़बर हुई, तोसां मिली वई हुयसि। त पोइ तो अहिड़े मर्द जी चूंड छो कई जेको पहिरियां खां ई शादीशुदा आहे? मूं का बि चूंड न आहे कई। मूंखे ख़बर ई न पई त मूंखे कॾहिं चाकर सां मोहबत थी वई ऐं हुनखे आज़ादु करे घर छॾे मां हुन सां कॾहिं हिते हली आयसि। छा तोखे इहो पछताव हाणे कोन थो थिए? मोहबत पछताव जो नालो नाहे हूंदो, जुनून जो नालो हूंदो। जॾहिं जुनून सिर ते सवार हूंदो आहे न त अॻई पोइ सोचण जो मौक़ो ई नाहे ॾींदो। पर मां तोखे ॿुधायां थी, तूं ॾाढो पछताईंदीअं। जॾहिं तोखे हितां वापसि कयो वेंदो न, उन ॾींहुं सिवा पछताइण जे तो वटि कुझु बि न हूंदो। न सोरठ बेगम, मूं घर इन लाइ नाहे छॾियो त वापसि कई वञा। हिते मुंहिंजो चाकर खान सां निकाह थींदो या हिते मुंहिंजी क़बर खोटबी ऐं उन में मां दफ़न थींदसि, वापसि कोन वेंदसि। त पोइ त मां तुंहिंजी क़बर पाण खोटाईंदसि ऐं तोखे कफ़न ऐं गुसल ॾेई मां पाण दफ़नाईंदसि ऐं इहो बार खणण लाइ मां तयारु आहियां। अकबर खान वियो, मां तव्हां लाइ मानी करायां थो। बाक़ी जेका तव्हां इहा जल्दबाज़ी करे रहिया आहियो न, इहा जल्दबाज़ी एतिरी जल्दी निबरण वारी नाहे। तव्हां मानी जी ॻाल्हि था कयो, पर मां हिन दर जो पाणीअ जो ठक बि कोन्हे पीअंदुसि। इन बारे में तव्हांजे मथां को बि ज़ोर नथा रखूं, पर अॻिते हली जॾहिं मां तव्हांजी न्याणी सां निकाह। चाकर खान, घटि में घटि तूं त ज़र्फ़ जो मुज़ाहिरो कर। ताने ॾियण खां बहितर हो त मूंखे गोली हणी मारे छॾियां। मां पंहिंजो खून तोखे माफ़ करे छॾियां। मां तव्हां तरफ़ मिट्टीअ जो हथ वधायां पियो ऐं तव्हां वरी बारूद जी ॻाल्हि था कयो। जेकॾहिं तूं मिटी करे हा ऐं मूंखे इज़त बख़्शी हा न त रिश्ते जे लाइ पंहिंजा ॿार वठी अची हा, पर तो इहे न कयो। पंजमान मर्तबे इज़त ऐं गैरत खे तो लॼायो आहे ऐं मुंहिंजी इज़त ऐं गैरत खे सरेआम पामाल कयो आहे। इन खां बहितर इहो थींदो त इन मसइले खे हिते जो हिते ख़तमु कर ऐं मुंहिंजी न्याणी मूंखे वापसि कर। उहा त हाणे कॾहिं बि वापसि न थींदी। जेकॾहिं तव्हां कानून में वेंदो त मां बि कोमल खे कोर्ट में पेश कंदुसि। चाकर खान, तूं हिकु पीउ जी इज़त ऐं गैरत खे ललकारी थो। मूंखे कसम मां पैदा करण वारे जो, जेकॾहिं तो मुंहिंजी मर्ज़ीअ जे ख़िलाफ़ मुंहिंजी न्याणी सां निकाह कयो न त मां तुंहिंजो कंहिंखे कांद पोइ बि नसीब थियणु कोन ॾींदुसि। पर हिकु तो ई आहीं हिन सॼे ॻोठ में जेको चाकर खान जे फ़ैसिले खे मञी थो। बाक़ी पूरो ॻोठ त चाकर खान खे चङो सम्झे ई कोन थो। हैदर वॾे साईं डूंगर जे करे तो इज़त कयां मां चाकर खान जी। उन जूं अखियूं तो आॾो अचनि, एहसान आहिनि उन जा मुंहिंजे मथां। बाक़ी हूअं चाकर खान खे कहिड़ो मूं पंहिंजे सिर जो ताज बणायो आहे जो हुन जा वेठो तो ताना ॾी। हाँ, छो इहो इल्ज़ाम न आहे।
इहा हक़ीक़त आहे। हैदर खुली ॻाल्हि कर, आख़िर चवण छा थो चाहीं? छोटो इहा छोकिरी मुंहिंजे नाले थियल आहे, जंहिंसां तव्हां मुंहिंजो निकाह नाहे कराए सघिया, जॾहिं त असां उन्हनि खां कमज़ोर बि न आहियूं, ऐं पोइ बि तव्हां ख़ामोश वेठा आहियो। अरे यार हैदर, मां ॻोठ मां पियो थो नफ़रतूं ख़तमु कयां, ऐं तूं छा थो चाहीं त हे नफ़रतुनि जा ॿिज ॿीहर छटियूं जा ॻोठ में, वरी मरण माण्हू विढ़नि पाण में। छोटो मां कंहिंजी बि कान कोन गॾंदुसि। जंहिं बि छोकिरी सां निकाह करण जी कोशिशि कई त उहो मोल हूंदो। इहो मुंहिंजो आख़िरी फ़ैसिलो आहे। बसि छा थी वियो आहे हिनखे? हिनखे सम्झाई नथो पंहिंजे में वेही तो। सॼो ॻोठ दुश्मनी जे वर चढ़ियो पियो आहे। जेकॾहिं असां हुन बाहि खे न विसायो त एॾी भड़की उथंदी जो केतिरनि जूं जानियूं गड़काए वेंदी। हे यार, इन ॻाल्हि खे सम्झे कोन थो। केॾीमहिल पंहिंजे मुंहुं वेही हिनखे सम्झाए त अकुल खां कमु वठे। ॿार त न आहे। सावल खान, मां हैदर खे बार बार सम्झाइण जी कोशिशि कई आहे, पर हुनजो इहो ज़िद आहे त मां इन ई छोकिरी सां शादी कंदुसि। वारस कीअं सम्झाया हिनखे? हे हैदर त सिकुअ जी भेण सां निकाह करे चुको आहे। हाणे हिन छोकिरी खे हिनखे छॾिणो ई पवंदो। ॿार आहे, हिनखे केरु सम्झाए? केॾीमहिल वक़्तु कढी हिनखे पंहिंजे मुंहुं सम्झाए। ॿार त न आहे। चाकर खान, तूं फाए सां तो खेॾी, फाए सां पाण सां गॾु हिननि सभिनी जा बि चुगा साड़ाए रख कंदे। इन करे चवां थो त छोकिरी वापसि कर, त मां पंहिंजी न्याणी वठी वञा। बाक़ी ॻाल्हियूं तोसां बाद में कंदुसि। न अकबर खान न, छोकिरी त मां तुंहिंजे हवाले कोन कंदुसि। पोइ भले छो न तूं मुंहिंजे सॼे ॻोठ खे साड़े रख करे छॾ। ही मुंहिंजी इज़त ऐं गैरत जो मामलो आहे। चाकर, तूं छा थो सम्झी त मां इहो सभु कुझु दरगुज़र करे छॾींदुसि? इहो मां ॼाणा थो। जेकॾहिं तव्हांखे दरगुज़र करणो हुजे हा त पोइ उन ॾींहुं कयो आहे जंहिं ॾींहुं मां तव्हां वटि हली आयो हुउसि। पर तव्हां ईअं न कयो। मूंखे क़ैद करे हिन दुश्मनी जी शुरूआत तव्हां कई आहे, पर इनखे अंजाम ताईं मां पहुचाईंदुसि। चाकर खान, हाणे हिन दुश्मनी जो अंजाम तुंहिंजे या मुंहिंजे मौत ते थींदो। मां पंहिंजे लाइ कफन वठियो थो वञा, तरह त तूं बि पंहिंजे लाइ कफन वठी छॾ। ऐं छोकिरीअ खे मां उन ॾींहुं वठी वेंदुसि जंहिं ॾींहुं उनखे पनाह ॾींदड़ मां उहो हिकिड़ो बि बाक़ी न बचंदो। छोटी अकबर खान जी इज़त जो मसलो आहे, हू कॾहिं बि न मुड़ंदो। इन जे लाइ असांखे पंहिंजी तयारी पूरी करणु खपे। तव्हां तयारी करे छॾियो सोचा, पर पहिरियों वार असांजे तरफ़ खां न हुजे। बाक़ी जवाब उन्हनि खे भरपूर तरीक़े सां ॾींदासीं। चाकर खान अकबर खान जे क़ैद मां भॼी निकितो आहे, पर पाण सां गॾु अकबर खान जी छोकिरी खे बि भॼाए वियो आहे। चाकर खान खे एतिरी ज़रूरत ई कोन्हे जो इन छोकिरी खे भॼाए। अकबर खान जो को न को माण्हू हुन सां हूंदो, पर चाकर खान वॾी ग़लती कई आहे। पंहिंजी मौत खे दावत ॾिनी अथई। करम खान, अकबर खान हुनखे ज़िंदा कोन छॾींदो। मां त इहो थो सोचां, आख़िर चाकर खान खे क़ैद में छो रखियईं, हुनखे पूरो छो न कयईं? अकबर खान हिन तरह जो वॾो वॾेरो आहे, पर जेकी ग़लती हुन कई न, ओतिरो ई करम खान हो बदनाम थी चुको आहे। जाबिर जेकॾहिं चाकर खान खे मारणु चाहीं थो न, त हली अकबर खान जो पासो वठिजांइ। तूं पंहिंजो पलांदो पूरो कर, ऐं मां बि पंहिंजा हथ सेके वठां। न करम खान, मूं सॼी ज़िंदगी कंहिंजे कुल्हे ते बंदूक रखे न हलाई आहे। अकबर खान जो सहारो वठां, कोन वठंदुसि। जाबिर जेकॾहिं ईअं नथो करी न, त तूं बि चाकर खे अकेलो सिर कुझु बि नथो करे सघीं। करम खान, तो अञा जाबिर खे सुञातो ई न आहे। मां ख़बरनाक आहियां। जाबिर, हिन वक़्तु तूं कमज़ोर थी चुको आहीं ऐं तुंहिंजी पूरी ताक़त ख़तमु थी चुकी आहे। इन जे करे मां तोखे चवां थो त गॾिजी अकबर खान सां चाकर खान जो मुक़ाबिलो तोखे करणो पवंदो, छो त हीउ जेको क़दम चाकर खान खयो आहे न, उन खां पोइ चो तरफ़ हुन पंहिंजो पहिरो सख़्तु करे छॾियो हूंदो, छो त चाकर खान ॼाणे थो
त हुन अकबर खान जी इज़त में हथ विधा आहिनि ऐं हाणे अकबर खान हुनखे माराइण जी पूरी पूरी कोशिश कंदो। अहिड़ी हालत में छा चाकर खान का बि लापरवाही कंदो? जाबिर, मां त चवां थो अकबर खान सां गॾिजी चाकर खान ते हमिलो कजे। करम खान, किथे न किथे चाकर खान ग़लती कंदो, छो जो तिर जी गुथी 100 चोटियूं खाए, पर पोइ बि चाकर खान खे असां ज़िंदा कोन छॾींदासीं। ऐं तूं सही थो चईं, अकबर खान सां गॾिजी पियासीं न त असांजी ताक़त ॿीणी थींदी। अॼु मां ॾिसां पियो त तुंहिंजी छोकिरी घर में कान वेहंदी। इन खां बहितर आहे सुभाणे को ग़लति क़दम खणे। ईअं न कयूं त मुराद ऐं सोनीअ जो निकाह कराए छॾियूं। अदा सुणी सिकुअ सां निकाह विझण थी चाहे, मुराद सां निकाह विझण लाइ राज़ी कोन्हे का। बाबा छोकिरीअ खे शादीअ जे लाइ मां तयारु करे वठंदुसि। बाबा या त मूंखे 5 लख रुपया ॾियो या दिलशेर पुट लाइ किथां संगत करे ॾे। शर्म नथो अचे रूंडा? न्याणी जो रिश्तो पैसनि ते विकिणंदे? बाबा मूंखे न्याणीअ जो बदो खपे या दिलशेर पुट जे लाइ मूंखे किथां संग वठी ॾे। वारे बाबा वाह, यार मुंहिंजी दिल जी ॻाल्हि कई अथई। हाय हाय हाय, मन लॻे थो त मुंहिंजी शादी गली थो हलनि। जियो बाबा जियो। दादुले पाणीअ जो गिलास भरिया, बूथुनिया जो कुतो बूथ चटेयो। अरे बाबा, कुतो चई या बिलो चई, मूंखे हर ॻाल्हि तुंहिंजी मंज़ूर आहे, पर यार मुंहिंजी शादी करा जा। हा त ही शादी करायूं हा, इन चक्कर में त लॻो पियो आहे न। तुंहिंजे शादीअ जी ॻाल्हि न कई आहे, मूं त मुराद ऐं सोनीअ जी शादीअ जी ॻाल्हि कई आहे। भले मुराद पणजे, बाक़ी मां कुंवारो वेठो हुजां। बाबा मां बि इहा ई ॻाल्हि थो पियो कयां, बाक़ी माणे ऐं मामे त मूंखे ॻाल्हाइण जो वारो ई कोन था ॾियनि न। पुट पिणे तुंहिंजी भेण जे संग जा 5 लख रुपया थो वठे। यार बाबा, मुंहिंजो घणो ज़ोर कयो अथई। हाणे वात त बंदि कर। बाबा 5 लख मिलंदा त तुंहिंजे लाइ का अंधी मंडी ॻोल्हे वठंदुसि, बाक़ी स्वाली को संग मिलंदो छा? हाँ चई छा थो, हिकु त शादी देर था कराई, ॿियो वरी अंधी मंडी। बाक़ी 5 लखनि में मां दुबईअ खां कूच कराईंदुसि। रूंडा, मां पैसा ॾियण जे लाइ तयारु आहियां, बाक़ी हां छोकिरीअ खे निकाह जे लाइ तयारु कयो। सिकू तो वाइदो कयो हुयो त घर अची अम्मा बाबा खां मुंहिंजो रिश्तो घुरंदे। सोनी, राति रईस वारो मसलो थी वियो, इन जे करे कोन अची सघियासीं। इहे मसला सॼी ज़िंदगी ख़तम कोन थींदा। सोनी, मां तोसां वाइदो थो कयां थो न, तोसां वाइदो। अॼु राति तो वटि ज़रूरु ईंदासीं। धीअ, तूं पंहिंजे माउ पीउ सां ॻाल्हाए, ईअं न थिए असां उते अचूं असांखे बेइज़तो करे कढनि। जेकॾहिं चाची अम्मा ऐं बाबा ईअं कयो न त मां हू घर हमेशा हमेशा लाइ छॾे तव्हां सां गॾु निकिरी ईंदसि। अॼु हर हाल में अचिजो, न त हिते अची मां ज़हर पी ख़ुदि करे छॾंदसि। पुट सुकू हे त चरी थी वई आहे, पाण सां गॾु असां लाइ बि मसला पैदा कनि। छोकिरीअ जे चवण ते असां हुननि ॾे हलंदासीं, पर रूंडे वारा रिश्तो असांखे कॾहिं बि कोन ॾींदा। अमां जेकॾहिं रूंडे वारा इनकार कनि था न, त पोइ सोनी खे हितां पलण तमामु सवलो थी वेंदो। पर जेकॾहिं राति असां रिश्तो वठण न हलियासीं न, त पोइ सोनी जा त रोज़ हिते पंध पिया पवंदा। इन जे करे तव्हां राति तयारी करे छॾिजो, सभई गॾिजी हलंदासीं। पोइ ॾिसूं थी रुंडो चवे छा थो। बाबा साईं, जेकॾहिं पुफीअ सां मिटी करणु चाहियो था ऐं उनजो ॿार लाहिणु चाहियो था, त पोइ उतां आदे मुराद जी शादी करायो, बाक़ी मां सोणीअ सां कॾहिं बि शादी कोन कंदुसि। रूंडो संग जा 5 लख रुपया घुरे थो, पर मूंखे पक आहे त इहो गंद कंदे कंदे 7-8 लखनि ते वञी पुॼंदो। मां सिर्फ़ एतिरा पैसा अदीअ जे सिर जे करे थो भरियां। उनजी छोकिरी असांजे घर में हूंदी त ख़ुशि रहंदी, इन करे ई त मां रूंडे जे मथां ज़ोर रखां थो। ठीकु आहे बाबा साईं, मां सोनी सां निकाह जे लाइ राज़ी आहियां। फ़िलहालु छोकिरी तोखे तंग कंदी ऐं घर ॾाढो ॾुखियो कंदी। हुनखे प्यार मुहबत ऐं कुर्ब सां पंहिंजो करणो आहे। मथां डंडो खणी हुनजे मथां बीह वञी ऐं पोइ अधी वते मुंहिंजे अॻियां रोअंदी। ॿार न आहे बाबा, हर ॻाल्हि खे सम्झे थो। छोकिरी कहिड़ी बि आहे, उहा अव्हां जे साम्हूं आहे। अदीअ जे करे इहो ॿार खणणो पवंदो। छा तूं पूरी ज़िंदगी छोकिरीअ सां गुज़ारे वेंदे? जी बाबा,
पोइ हीअं कयो, हींअर ई शहर निकिरी वञो ऐं 6 लख रुपया बैंक मां कढाए अचो। 5 लख रुपया रूंडे खे ॾेई अॼु राति ई सुहिणी ऐं मुराद जो निकाह कराए छॾियूं ऐं ॾींहं ॿिनि में रुख़्सती करे कुंवार ऐं घोट खे ॻोठ वठी हलंदासीं। असां पैसा कढाए अचूं था बाबा, पर तूं वञी रूंडे खे पको कर, इन ते एतबार न आहे। अच था। सब वाटूं बंदि थी चुकियूं आहिनि राणी बेगम। हिक ई वाट बची आहे जंहिंसां बारूद खे पाए लॻंदी ऐं इंसानी जिस्म सड़ण जी धप पूरे माहौल में फैलिजी वेंदी। न साईं न, इहो रस्तो मां तव्हांखे अख़्तियार करणु कान ॾींदसि। पोइ त सवाइ ख़ुदकशीअ जी मूं वटि ॿी का राह रहे ई कान थी, छो त माण्हुनि जा ताना ऐं मेणा मूंखे जीअण कोन ॾींदा। जेकॾहिं तव्हांजी इजाज़त हुजे हिकु चकर वञा न्याणीअ ॾे, उनखे सम्झाइण जी कोशिशि कयां। राणी बेगम, मां इहा इजाज़त तोखे कॾहिं बि कोन ॾींदुसि, छो त माण्हू चवंदा त न्याणीअ खे वापसि कराइण जे लाइ अकबर खान पंहिंजी वणीअ खे दुश्मन जे दर ते आदियूं नियादियूं करण जे लाइ मोकिलियो आहे। साईं, तव्हांजी इज़त सां गॾु असांजी न्याणीअ जी ज़िंदगीअ जो सवाल आहे। मुंहिंजी न्याणी उन वक़्तु मुंहिंजे लाइ मरी वई जंहिं वक़्तु हुआ दुश्मन सां मुंहिंजे चौंठ जूं हदूं ओरागे वई। मां तोखे ॿुधाए थो छॾियां राणी बेगम त मां कोमल खे वापसि करण जी हर मुमकिन कोशिश कंदुसि, पर जेकॾहिं का बि वाह न बची न त मां चाकर खान जे घर में ई कोमल खे माराए छॾींदुसि, पर दुश्मन जे दर ते उनखे ज़िंदगी गुज़ारण जी मोहलत कॾहिं बि कान मिलंदी, कॾहिं बि न। कोमल, तो तमामु ग़लति कयो आहे। असांजी मोहबत जो नाजाइज़ फ़ाइदो वरितो आहे। मां तोखे कॾहिं बि माफ़ कोन कंदुसि, कॾहिं बि न। ॻाल्हि कर थी, कहिड़ो कमु हो? ख़ैर त आहे? अदा, इहा भला अची चाकर मुंहिंजे घाटे में आई आहे, तो उनजो छा सोचो आहे? इहा ॻाल्हि मुंहिंजी सम्झ खां त ज़ोर आहे दी। मां त इहो थो सम्झां त जेकॾहिं इहा छोकिरी हिन घर में आई आहे त चाकर खान हिन सां निकाह ज़रूर थिए। अदा जे ईअं आहे न त पोइ मूंखे पाण ॾे वठी हल, मां पहाड़ कॾहिं बि पंहिंजे मथां बर्दाश्त कोन कंदसि। ईअं मुनासिब न आहे अती, जल्दबाज़ी में त मां बि तोखे को क़दम खणणु कोन ॾींदुसि, पर जेकॾहिं तूं ईअं कयो ऐं ज़िद कई न त चाकर खान तोखे तलाक ॾियण में देरी न कंदो, उहो त हथ ई वटिजी वेंदा। अदा, छा मुंहिंजे निकाह में तव्हां अहिड़ा के बि शर्त न रखिया हुआ जंहिंजो चाकर अॼु बि पाबंद हुजे? न अती, मूं के बि अहिड़ा शर्त न रखिया, छो त असांजे ख़ानदान में कॾहिं बि ईअं न थियो आहे त असां पंहिंजूं न्याणियूं जिन खे ॾियूं से शर्तनि शुरूतनि ते ॾियूं या उन्हनि खे झुकाइण या उन्हनि खे मुझाइण जी का कोशिशि कयूं। को बि शर्त न रखियो हुअसि। मुंहिंजे ज़िंदगी जे ख़ुशियुनि जो ज़ामिन तूं ऐं अदा। हाणे मूंखे जेके बि ॾुख ईंदा न अदा, हुनजो ज़िम्मेवार मां तोखे ई सम्झंदसि। कुझु वक़्तु सब्र खां कमु वठ दी, थी सघे थो त हीअ मुसीबत तुंहिंजे मथां टरी वञे। जेकॾहिं न बि थिए थो त मां तोसां वाइदो थो कयां त इन मुसीबत खे टारण जी मां पूरी पूरी कोशिशि कंदुसि। जे अगरि तुंहिंजूं ॿई सोचूं नाकाम वञनि त पोइ छा कंदे मुंहिंजा भाउ? तूं मूं ते भरोसो कर दी, भरोसो रख पंहिंजे भाउ ते। मां तुंहिंजी ख़ुशियुनि भरी ज़िंदगी खे उजड़ण कॾहिं बि न ॾींदुसि। भेण आई मुंहिंजी, दुश्मन न आहियां तोखे। सोचा मूंखे इहा अला सुणाई कंदो, सब्र खां कमु वठ। जे मुंहिंजे घर ते ॻाल्हि आई न अदा त कोमल खे ज़हर ॾी मां पाण पूरो कंदसि। उन माण्हू जे लाइ वती थो भॼंदो मंसूर खान जंहिं मुंहिंजी इज़त सरेआम पामाल कई आहे। हाणे तूं ई ॿुधाए त उनखे जीअण जो हक़ आहे? अकबर खान, जेकर तूं मुंहिंजी इज़त रखी आहे ऐं उन्हनि ॾींहंनि में तूं चाकर खान खे आज़ादु करे छॾियां त शायदि ही ॾींहं तोखे ॾिसण न पवंदा। तूं छा थो सम्झी त एतिरो कुझु थी वञण खां पोइ मां चुप करे वेहंदुसि? मंसूर खान, ही मुंहिंजी इज़त ऐं गैरत जो मसइलो आहे। जेको कारह जो दाग
इन चाकर मुझे मुंह ते हयो आहे न, इहो दाग़ चाकर जी रत सां ई धोपंदो। रतवाण खां बहितर इहो न आहे इन मसइले खे हिते ई हल कजे। केरु आहे अहिड़ो ठाउको आहे कि जेको असांजे विच में मसइलो हल कराईंदो? हाणे हिन मसइले खे असांजा हथियार ई हल कंदा। मुंहिंजी तोखे सुहिणी सलाह आहे बहसियत दोस्त जे त तूं असांजे मामले जी विच मां निकिरी वञ त किथे उड़ी थोड़ी गोली न लॻी वञे। जेको बि चाकर सां गॾु हूंदो न उहो मारियो वेंदो, उहो चाहे मुंहिंजो मिटी हुजे या वरी दोस्त। माफ़ कजांइ, कल्ह बि मुंहिंजो तव्हां ॿिन्ही खे जवाब हो, अॼु बि तव्हां ॿिन्ही खे मुंहिंजो साॻियो जवाब आहे। इहो पंहिंजी दिलि मां आसरो लाहे छॾियो त मां पंहिंजे न्याणीअ जो सामने सिकू कान कढीसि। जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि हुई बि रुंडा त पोइ तो मूंखे सोनी खे घरां भॼण ते मजबूर छो कयो हो? बाबा मूं इन करे इन ॻाल्हि ते सोचियो हो त तुंहिंजो निकाह मुंहिंजी न्याणीअ सां थींदो ऐं तुंहिंजी भेण जो संग वरी मूंखे दिलशेर पुट जे लाइ मिलंदो। हाणे तव्हां वटि न पैसो आहे न ॾोकड़ आहे न ई वरी को बदो आहे त पोइ मूंखे कारे नाग खाधो आहे दा त मां पंहिंजी न्याणी जो संग हिन सिकू कान खे ॾियां। बाबा मां शादी सिर्फ़ सिकूअ सां ई कंदसि, न त सॼी ज़िंदगी कुंवारी वेठी रहंदसि। वेठी रहो, तोखे कहिड़ो थियो आहे? जेकॾहिं तो मुंहिंजी सिकू सां शादी न कराई न ॿीहर सिकू सां भॼी वेंदसि। बस कर छोरी, या थाफ न कर त ॼंगू न बनी छॾी। रूंडा जॾहिं छोकिरी जो रायो मुंहिंजे पुट तरफ़ आहे त तव्हां ज़िद छो था कयो? वड़े दीनड़ तारा ॻाल्हि सही वाह जा करे न ॾियो। बाबा ॻाल्हि आहे धीउ असांजी ॿोड़ियूंसि तारियूंसि असांजी मर्ज़ी आहे न बाबा। बसि हाणे तव्हांखे जवाबु मिलियो, पेर ड्राहियो बाबा, छो वेठा हलो। उथ पुट उथ, हिते न असां जेतिरो वक़्तु वेहंदासीं त असांजी बेइज़ती बि थींदी। सुणी हाणे तुंहिंजी मुंहिंजे मथां का बि मयार न रहंदी तो पंहिंजे माउ पीउ खे राज़ी कोन कयो। सिकू मां बि तोसां वाइदो थी कयां त निकाह कंदसि तोसां, न त ॿिए कंहिंसां कॾहिं बि शादी कोन कंदसि। बड़े तारा गोल तारा निकाहारा तारा। बाबा साईं किथे इहो रूंडो रिश्तो पको न करे छॾे। न मुराद न, रूंडे खे असां नोटनि जी खुशबू सिंगाए आया हूं। तूं कॾहिं बि सिकूअ खे रिश्तो कोन ॾींदो। बाबा साईं इन रूंडे खे मामूली न सम्झिजांइ, पैसा ॾियण सां ई मुराद ऐं सुणीअ जो निकाह कराए छॾिजांइ, छो त ही उहो नांग आहे जेको पंहिंजा बच्चा बि खाई वेंदो। बाबा तव्हां इन रूंडे खे सुञाणे नथा, असां सां बि ईअं कंदो, इहे पैसा बि खाई वेंदो ऐं संग बि कोन ॾींदो, ॾिठो बि कंदो सॼे ॻोठ। पुट तोखां वधीक रूंडे खे मां सुञाणा थो। तूं छा थो सम्झी त मां रूंडे खे पैसा खणण ॾींदुसि? जेकर अॼु राति रूंडे खे पैसा ॾिना त सुभाणे राति मुराद ऐं सूनीअ जो निकाह कराए छॾींदासीं। अचो मूंसां। इधर हिते त मुराद जे निकाह जूं तयारी थियूं हलनि। मरंदो इहो मुराद मरंदो, जेको बि हिन छोकिरी सां निकाह कंदो उहो मरंदो। सांवल सां सलाह कंदे या न कंदे? सोट सां सलाह ज़रूर कंदासीं, पर सोट इहो ई चवंदो तो सब्र कयो। इधर छा तूं इन रिश्ते तो हथ न खणंदे? सवाल ई पैदा न आहे जो इन रिश्ते तां मां हथ खणा, छो त इहो मुंहिंजी गैरत जो मसलो आहे। जेको बि हिन छोकिरी सां निकाह कंदो उहो मरंदो। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।